नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे पंगरियो खां ख़बर ॾींदाऊं त पंगरियो टाउन कमेटी जे मुलाज़िमनि पारां पगार न मिलण ख़िलाफ़ मोहम्मद सीदी, बादल कुमार ऐं लक्ष्मण जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब अॻियां धरणो हंयो वियो। इन मौक़े ते हिननि जो चवणु हो त पगार न थियण करे असांजा ख़ानदान लॉकडाउन वारी सूरतहाल में फाकाकशी में मुब्तला थी विया आहिनि। वधीक हिननि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां अॼु मजबूर थी करे इहो क़दम खयो आहे। 6 सालनि खां असांखे डिफरेंसूं जा ॿिया हक़ फंड बि कोन मिलिया आहिनि ऐं असांजा जेके गाॾा बि कोन था मिलनि, झाड़ू बि कोन था मिलनि, पर असां सदाई खां कमु हलाईंदा पिया अचूं जी थी करे शहर में। पर अॼु असां लाइ इहो जेको ज़ुल्म थियो आहे, असांखे अहिड़े लॉकडाउन जहिड़े सूरत हाल में ॾुखे वक़्त में असांखे पगार जारी कोन कयो आहे। असांजा बचा फताकशी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। त असांजी वज़ीर आला सिंध साईं मुराद अली शाह खे साईं नासिर हुसैन शाह वज़ीर बल्दियात, असांजो मोज़िज़ MNA मीर ग़ुलाम अली ख़ान निज़ाम तालपुर साहिबु ऐं सेक्रेटरी बल्दियात ऐं DC साहिबु बदीन खे हिकिड़ी असांजी परज़ोल ग़रीबानी अपील आहे त बराए महिरबानी किरला साईं असांजे मुलाज़िमनि जी फौरी पघार कई वञे, असांखे फाकाकशी खां बचायो वञे, असांजे घरनि जी चूड़ियूं ॿारियूं वञनि। हिन सूरत हाल में टाउन कमेटी पंगरियो जो एडमिनिस्ट्रेटर जेको मुल्क खां ॿाहिरि आहे, सॼी टाउन कमेटी जो कारोबार बंदि आहे। असां वटि सफ़ाई सुथराई लाइ रक्षन जे तेल जा पैसा ई कोन्हे, ॿधी ड्राइवरनि पंहिंजे घर मां तेल भराई कमकार हलायो। पंगरिया जा मुलाज़िम आहियूं, कमीअ असीं ॾाढी हड़ताल वेठा आहियूं। ऑफिसरनि जी गुज़ारिश आहे त पघार असांजी महिरबानी करे जल्द करे वञे। असीं हड़ताल वेठा आहियूं। असांजा नंढा बच्चा जेको आहिनि उहे तमामु परेशान लॻा थियनि, रुपए जे लाइ परेशान लॻा। हिननि सूबाई वज़ीर लोकल गवर्नमेंट सिंध सैयद नासिर हुसैन शाह, सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट सिंध MNA मातली मीर ग़ुलाम अली ख़ान तालपुर, डिप्टी कमिश्नर बदीन ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कई त पघार कराए परेशानी खां बचाए वञे। होॾां टाउन कमेटी पंगरियो जे मुलाज़िमनि जा पघार न थियण करे स्वीपर कमु छॾे हड़ताल करे छॾी, जंहिं जे करे शहर गंदगी जे वर चढ़ी वियो ऐं शहरियुनि जो जीअण मुश्किल थी वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।